सुजाल में हिकिड़ी नामयाद खुली कचहरी थी जंहिंमें इक़्तिदारी धुर जा बोतार सभु स्टेज ते वेठल हुआ। खुली कचहरी इहो सोचे हिकु मज़लूम जंहिंसां नाइजाइज़ी थियल आहे, जंहिंजे ज़मीन ते कब्ज़ो आहे, उहो पंहिंजो हाल बयानु करणु जॾहिं उते पए थो ऐं हुन अञा सिर्फ़ु इहो नालो खयो त असांखे दानिश मलकानी जो मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो आहे, तो अॻे जेके तयारु बीठल वाठा हुआ उहे 20 खां 25 माण्हू जेके हिनखे बेदर्दी सां हिनखे तशदद कयूं, हिनखे कीरींदा रहिया, मारींदा रहिया। अफ़सोस त इहो आहे त DC सुजावल ॾिसंदो रहियो, SP सुजावल साहिबा ॾिसंदी रही, MP MNA ॾिसंदा रहिया, पर कंहिं बि हिनखे उन्हनि खां छॾाइण जी ज़रूरत न कई। इन्हनि सभिनी खे आउं चवंदो आहियां की शर्म अचणु खपे। तव्हांखे सीट ते हुजण जो को हक़ कोन्हे जो तव्हां हिकिड़े मज़लूम खे गुंडनि खां, दादागीरनि खां, करप्ट बोतारनि ऐं तव्हां उन्हनि जे वाठनि खां तव्हां हिकिड़े माण्हू खे बचाए न सघिया आहियो। जेकॾहिं तव्हां उन्हनि खे तहफ़ुज़ नथा ॾेई सघो त तव्हां उन्हनि खे घुरायो छो? छा तव्हां ॼाणी वाणी घुराए उन्हनि खे हिते तशदुद जो निशानो बन रहियो आहे? अॼोको असांजो जेको इहो एहतिजाज आहे उहो उन कलो के ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आहे। इनशाअल्लाह इहा अॼु जी ताईं असीं महदूद न कंदासीं जेसि ताईं उन करप्ट बोतार ऐं उनजे वाठनि जे ख़िलाफ़ु FIR नथी थिए, कानूनी कार्रवाई नथी थिए, गिरफ़्तारी नथी थिए, हीउ कंटिन्यू रहंदो। असीं तेसि ताईं ख़ामोश न बीहंदासीं। इन्हनि बोतारनि खे असां हितां जो वाज़े पैगाम था ॾियूं त तव्हांजी गुंडागर्दी, तव्हांजी दादागीरी सुजावल में हलणु न ॾींदासीं इनशाअल्लाह।